अस्सलामुअलैकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी। रिपोर्ट शामिल कंदासीं सोबो देरो खां। जी नाज़रीन, सोबो देरो में बदअमनीअ जी बाहि भड़की उथी। हिक ई रात में चोर हुसैनी चौक तां 5 दुकाननि जूं छतियूं पटे लखें रुपयनि जो सामान चोरी करे फरार थियण में कामयाब, जॾहिं त पुलिस थाणो बि कुझु क़दमनि जे फ़ासिले ते आहे। ख़बर मूजिबि सोबो देरो हुसैनी चौक गंबट ऐं मड रोड ते हिक ई लाइन में 5 दुकाननि जूं छतियूं पटे लखें रुपयनि जो मालियत जो सामान खणी फरार थी विया। उन मौके ते दुकानदारनि जावेद लाड़क, दिलमुराद लाड़क, हमीद सामपियो, खान मोहम्मद चांग ऐं अलावा साहिब खोखर पाकिस्तान न्यूज़ जे रिपोर्टर ज़ाहिद अली शेख सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा दुकान सोबो देरो थाणे जे बिल्कुलु वेझो आहिनि। पोइ बि चोर 5 दुकाननि जूं छतियूं पटे लखें रुपयनि जो सामान चोरी करे आराम सां फरार थी विया आहिनि। दुकानदारनि एहतजाज कंदे DIG सखर ऐं SSP खेरपुर खां मुतालबो कयो आहे त जल्द एक्शन खणी असांजी चोरी वापसि कराई वञे, इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधाइण जो चिताव। रिपोर्ट ज़ाहिद अली शेख, पाकिस्तान न्यूज़ TV, सोबो देरो।